पाकिस्तान ईरान ऐं अमेरिका खां छिकता जे ख़ात्मे जो मुतालबो करे छॾियो। परॾेही आफ़्रीची तर्जमान जो चवणु आहे त पाकिस्तान धुरनि खे इस्लामाबाद मुफ़ाहिमती याददाश्त ऐं क़तर पधरनामे तरफ़ आणण जी कोशिश करे रहियो आहे। अमेरिका ऐं ईरान खे छिकता ख़तम करणु घुर्जे। हुर्मुज़ लंघ में सूरतहाल मामूल ते आणण लाइ धुरनि सां राब्ता आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो सऊदी अरब जे वली उहद सां फ़ोन ते राब्तो थियो आहे। गैर रियासती अंसरनि सां सऊदी अरब ते हमला न रोकण क़बूलण जोगा आहिनि। पाकिस्तान ऐं कुवैत विच में दिफ़ाही सहकार चइनि ॾहाकनि ते ॿधल आहे। कुवैत दिफ़ाही सहकार जे मुआदे जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। अमेरिका जी हिकु दफ़ो ॿीहर ईरान जे मुख़्तलिफ़ शहरनि ते बमबारी, वधीक 3 शहरी शहीद। उर्दन ते हमले खां पोइ अमेरिका जी ईरान जे कश्मीर खुज़िस्तान सूबे समेत शहरनि में बमबारी सबबि धमाका। ईरान तरफ़ां बि अमरीकी हमलनि ते जवाबी कार्रवाई। मिस्र जे बंदरगाह ते ड्रोन हमलो। उर्दन जे फ़ौज तरफ़ां ईरान तरफ़ां फायर थियल 3 मीज़ाइल हमलनि खे नाकाम बणाइण जी दावा। अमरीकी सेंट्रल कमांड चयो आहे त विच ओभर में अमरीकी फ़ौज ते हमलनि जे जवाब में ईरान ख़िलाफ़ जवाबी कार्रवाई कई वई आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो तुर्किया जे परॾेही वज़ीर हाकान फ़ीदान सां फ़ोन ते राब्तो। ख़िते ऐं आलमी सूरतहाल ते ॻाल्हियूं। फ़लस्तीन जी सूरतहाल ते ॻणती ज़ाहिर। परॾेही आफ़िस जे तर्जमान जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं तुर्किया ग़ज़ा जे अवाम जे जाइज़ हक़नि जी हिमायत जो अज़म वरचायो आहे। अरब ऐं इस्लामी मुल्कनि जे इजलास जो मक़सदु फ़लस्तीनी अवाम जी हिमायत में सिफ़ारती कोशिशुनि खे मज़बूत करणु आहे। सऊदी अरब पाकिस्तान जे 5 अरब डॉलर कर्ज़ जी वापसी 3 सालनि ताईं मुलतवी करे छॾी। स्टेट बैंक जो चवणु आहे त पाकिस्तान वटि सऊदी अरब जा 8 अरब डॉलर डिपॉज़िट्स आहिनि। कर्ज़ रोल ओवर थियण सबबि पाकिस्तान जूं परॾेही माली ज़रूरतूं घटि थी 1.5 अरब डॉलर थी वियूं आहिनि। परॾेही कर्ज़नि ते व्याज जी अदायगी सां अधु अरब डॉलर जी घटिताई थी आहे। जुलाई महीने में 2.2 अरब डॉलर कर्ज़ वापसि कयो पियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी सां वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी मुलाक़ात। मुल्क जी मजमूई अमन अमान जी सूरतहाल ख़ासि तौर KP ऐं बलूचिस्तान जी सिक्योरिटी ते ॻाल्हियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर जी KP ऐं बलूचिस्तान में अमन अमान जी सूरतहाल ऐं दहशतगर्दी ख़िलाफ़ जारी क़दमनि बाबति ब्रीफिंग। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त दहशतगर्दी जे ख़ात्मे ऐं मुल्क में जटादार अमन अमान क़ाइमु करण लाइ सॼी क़ौम पंहिंजी सिक्योरिटी फोर्सिस सां गॾु बीठल आहे। लाहौर जे इलाइक़े सुखनैर में घर जी छित किरण सबबि 3 ॿारनि ऐं 2 औरतुनि समेत 10 ॼणा दबिजी फौत। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ वाक़े जो नोटिस वरितो, रिपोर्ट तलब। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ चयो आहे त पंजाब जी तरक़ी खे दुनिया जी का बि ताक़त रोके नथी सघे। पंजाब तरक़ी ऐं गवर्नेंस में सभ खां अॻिते आहे। पंजाब में औरतूं बाइख्तियार बणिजी रहियूं आहिनि, जेका फ़ख्र जोगी ॻाल्हि आहे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां सूबे में 3 जदीद डेटा सेंटर क़ाइमु करण जी हिदायत। संदसि चवणु आहे त मज़बूत डिजिटल ढांचे सां अवामी हिफ़ाज़त जे निज़ाम खे वधीक मज़बूत ऐं जदीद बणाए सघिजे थो। जदीद सूबाई डेटा सेंटर सिंध जे डिजिटल तब्दीली जी हिकमत अमली जो बुनियादु साबित थींदो। शहरनि खे ज़रूरतनि मूजिबि ख़िदमतुनि जी फ़रहामी लाइ जदीद सूबाई डेटा सेंटर अहम किरदारु अदा कंदो। गुड्डू बैराज वटि विचोले सखर बैराज वटि नंढी ॿोॾ बरक़रार। गुड्डू बैराज वटि पाणीअ जो मथां वेकिरो 4,26,504 ऐं हेठां वेकिरो 3,86,860 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि पाणीअ जो मथां वेकिरो 3,14,833 ऐं हेठां वेकिरो
2,57,903 क्यूसेक थी पियो। कोटड़ी बैराज वटि पाणीअ जो मथां वेकिरो 59,939 ऐं हेठां वेकिरो 16,059 क्यूसेक रिकॉर्ड। खदड़नि फ़क़ीरनि तरफ़ां मारिया सारियो जी इशारे ते SSP ऑफिस में हंगामे जो एतराफ़। सदर हैदराबाद जी अदालत में अॻूणे जूनियर क्लार्क मारिया सारियो ऐं खदड़नि फ़क़ीरनि ख़िलाफ़ SSP ऑफिस में हंगामी केस जी ॿुधणी। पिंकी समेत ॿिया खदड़ फ़क़ीर अदालत में पेश। संदसि चवणु आहे त SSP ऑफिस में मारिया सारियो जी हिदायत ते हंगामो कयो। पुलिस खां पोइ जजनि ख़िलाफ़ वावेला शुरू कई वई आहे। मारिया सारियो ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ठारू शाह जे ॻोठ पीर पांधीअ में पाणीअ जे वारे ते वियल पोरियत क़तल। मुखालफ़नि पाणीअ जे मामले ते मुहर्रम राजपुर खे लठियूं ऐं सिरोटा हणी क़तल करे छॾियो। चक वेझो कल्होड़ा ऐं जतोई बिरादरी में झेड़े दौरान हिकु ॼणो क़तल। कचे वारे इलाइक़े में झेड़े दौरान जदीद हथियारनि सां फायरिंग सबबि इलाइक़ो जंग जो मैदान। धुरियुनि में छिकताण। ओस्ता मोहम्मद जे इलाइक़े हथियारी में हथियारबंदनि जी फायरिंग। हिकु ॼणो क़तल। हथियारबंदनि फरमान अली मंगसी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। बातली में आबादगारनि ऐं पीपल्स पार्टी कारकुननि जो पाणीअ जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। हैदराबाद बाईपास ते धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त मुरादवाह जे आबादगारनि खे पंहिंजे हिसे जो पाणी न मिली रहियो आहे। आपाशी अमलदार पुछड़ी जे आबादगारनि खां पाणी लाइ रिश्वत तलब करे रहिया आहिनि। T20 रैंकिंग में भारतीय बैटर ईशान किशन जे पहिरीं पोज़ीशन बरक़रार। क़ौमी बैटर साहिबज़ादा फरहान अभिषेक शर्मा खे पोइते धिके ॿिए नंबर ते अची पियो।